आख़िर में असां वटि कुझु ई मुक़ररु आहिनि ऐं गुज़ारिश कंदुसि कामरेड जाम साकी जो दोस्त सालेह बिलू साहब खे त पाण अचनि ऐं मुख़्तसिर ॻाल्हाइनि। जीअं सिंध अचां सवेरे आहे पर स्कूल में ड्रेसूं विराणियूं ॿारनि खे, इन खे थिए थी माफ़ी ॾिजो। मां सम्झां थो त जाम साकी 76 साल थिया अॼु जी सालगिरह। अहिड़ा जाम साकी ॿिया छो नथा पैदा थियनि? जॾहिं जाम साकी ॿिया पैदा थींदा तॾहिं असां मां वरी ज़ंजीरूं ख़तमु थींदियूं, जेके ज़ंजीरुनि में असां वरी जकड़िजूं पिया, वफ़ाक़ तरफ़ां जंहिं नमूने सां जकड़िजूं पिया, वरी सूबाई नमूने सां जंहिं नमूने सां वकड़िजूं पिया। इन्हनि सभिनी शयुनि खे अहिड़ा जाम साकी अची जान छॾाईंदा, छाकाणि त ॻाल्हाइण सां कुझु कोन थींदो। पहिरीं ॻाल्हि आहे शऊर, ऐं माण्हू कोन विढ़ंदो आहे, शऊर विढ़ंदो आहे। जेसि ताईं तव्हां में शऊर पैदा थींदो ऐं असली हक़ीक़तनि खे सोचींदो, दोस्त दुश्मन खे सोचींदो, तॾहिं अॻिते वेंदो। असांखे उहो ॾींहुं यादि आहे जॾहिं जाम साकीदार जॾहिं जेल मां रिहा थियो, तॾहिं सिंध हारी कॉमेडी तरफ़ां पूरी सिंध जे अंदरि जॾहिं असां हुनजा जुलूस कढराया त किथे उठनि ते, किथे घोड़नि ते, किथे बैलगाॾियुनि ते, किथे घोड़नि ते, किथे कारनि ते। इहे छा हो? इहे माण्हुनि जा जज़्बा हुआ। इहो छा हो? इहा मोहबत हुई। इहो छा हो? इहो तारीख़ जो हिसो हो। इहो छा हो? उहो जदोजहद हुई। त उहो काॾे वई? उन खे जेकॾहिं असां वरी साहेड़ींदा अचूं हा त शायदि असां सां हीअ अशर कोन थिया जेको अॼु माण्हू खंभजनि पिया। आई जी खंभजे थो मोटी थो अचे, ॿिया छो अदा छो नथा मोटिजनि? हीअ जनरल कर्नल असांजे लाइ छाजे लाइ हर कंहिंखे खंभियो खयो था वञनि? छो? उनजे लाइ कानून न आहे छा? कानून सभिनी लाइ हुअणु खपे। कानून ॿ तरफ़ा न हुअणु खपनि। कानून सभिनी लाइ हुअणु खपनि। अदालतूं सभिनी लाइ हुअणु खपनि। अदालत जेकॾहिं फ़ैसिला करे थी त अमल छो नथो थिए? वफ़ाक़ तरफ़ां जेकॾहिं अॼु दवाउनि जूं क़ीमतूं वधायूं वियूं आहिनि, मिनिस्टर केरु आहे? इमरान आहे। वफ़ाक़ी सिहत जो मिनिस्टर इमरान आहे। वरी सूबाई सिहत जो मिनिस्टर अज़रा पेचू आहे, जेके असांजे शहर जी आहे। उन हशर कहिड़ो कयो आहे असां सां? 2 नंबरी 3 नंबरी दवाऊं, वरी महांगियूं। इंसान ज़िंदगी सां खेॾनि पिया। जे जाम साकी हुजे मां सम्झां त वरी कमू शहद खां वरी जुलूस कढिया, वरी बुख हड़ताल कंदो अचे हा, वरी अॻिते हलंदो अचे हा, वरी इहे काफ़राउनि जा हुजनि हा। अॼु ख़ामोशी छो आहे? अञा बि असां वेठा सोचूं, वेठा कयूं, ॻाल्हि कयूं वेठा को डेमोक्रेसी कुझु। बाबा डेमोक्रेसी रस्तो त आहे न। उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे? असां वटि ग्रुप अञा छो आहिनि? ठीकु आहे, असां इख़्तिलाफ़ रखी धार थियासीं, केरु धार थिया, केरु छा थिया, पर इन मतिलबु कोन्हे त दुश्मनियूं थियूं। हिकिड़ी सोच खे वरी गॾियो, वरी नवां जाम साकी पैदा कयो, झर जंग पैदा कयो, त वरी असां आज़ादी माणियूं, वरी वनियुट मां निकिरूं। अॼु नओं वनियुट पियो ठहे, इन वनियुट खे मां जान छॾायूं, न त नओं नसल असांखे बि क़ातिल सम्झंदो। महिरबानी। ही जेको नओं वन यूनिट आहे, इन मां जान छॾायूं। महिरबानी साईं।